नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त में غوثپور में खबर ॾींदा आहियूं। غوثپور शहर ڀرسان ڪرمپور ٿاڻي जी हद ॻोठ فاضل اوڳاھي में ज़मीन जे तकरार तां اوڳاھي برادري जे ॿिनि धुरनि में जहिड़ो थी पियो। जहिड़े दौरान ॿिन्ही धुरनि हिक ॿिए मथां जदीद हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। गोलियूं लॻण सबबि 20 वरनि जो नौजवान अब्दुल समद اوڳاھي तॾहिं ते फौत थी वियो आहे, जॾहिं त गोलियूं लॻण सबबि 3 ॼणा गुलाम मुस्तफ़ा, गुलाम हुसैन ऐं सदाम اوڳاھي ज़ख़्मी थी पिया आहिनि। जहिड़ींदड़ धुरियूं पाण में सॻा सोट आहिनि ऐं मारिजी वियल नौजवान अब्दुल समद اوڳاھي कराची में हिकु फैक्ट्री में पूरो कंदो हो। हद जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे क़रमपुर जी सरकारी अस्पताल खणाए वई आहे। धुरियुनि में चिकताण बरक़रार आहे। वाज़े रहे त गुलाम मुस्तफ़ा ऐं सुभान اوڳاھي वारी धुर में ज़मीन जे वापार तां जहिड़ो कुझु वक़्त खां हलंदड़ हुयो ऐं अॼु सुबुह जो वरी उहो ॿीहर भड़की उथियो आहे। इलाइक़ो जंग जो मैदान बणियल आहे। ॿई धुरियूं मोर्चा बंदि बणियल आहिनि, पर पुलिस जहिड़े जी रोकथाम लाइ के बि उपा न वठी सघी आहे। वधीक खूना रेज़ी थियण जो पिणु ख़दशो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।